Good evening and welcome to the Geo Rajpur TV News Update. We begin with breaking news from the capital. अस्सलाम वालेकुम नाजरीन, आज हम आपको एक अफसोसनाक खबर देने जा रहे हैं। राजपर बरादरी की मुअज़्ज़ज़ शख्सियत हाजी मुमताज़ राजपर साहब के सोलर प्लेट्स पर नामालूम अफराद ने फायरिंग कर दी। तमाम प्लेट्स को तोड़ दिया गया है और कलर की बोरियां भी ज़ाया कर दी गई हैं। ये वाकई एक बहुत बड़ा नुकसान है, लाखों रुपए का। आइए देखते हैं जियो राजपर टीवी न्यूज़ की ये रिपोर्ट। आज मुमताज़ राजपर जो फर्ज़ंद आया असां ठीक ठाक कारोबारी आहियूं माण्हू असांखे पंहिंजा कारोबार आहिनि ऐं लोफर माण्हू कुझु आहिनि हितां इलाइक़े जा तालुके जा जेके अमूमन असांखे धमकाईंदा रहंदा पहिरियां बि ऐं अॻे बि असां सां काफ़ी वारदातूं थियूं आहिनि। असांजे माण्हुनि खे गोलियूं लॻियूं, फुरूं, वारदातूं, घरनि ते फायरिंग अॻिते पोइते खोड़ दफ़ा थी आहे। असां गैर महफ़ूज़ आहियूं। अॼु सुबुह 9 बजे तक़रीबन हिननि असांजी त ज़मीन आहे उते सोलर पैनल लॻल हुआ, जेको बि सेटअप हुयो ज़मींदारी जो कलर वग़ैरह उहे आया आहिनि सुबुह जो 4 माण्हू हथियारबंद उते करे सोलर पैनल हुया तक़रीबन 16 उहे भङा अथनि। कलर जूं 50-60 बोरियूं हुयूं ज़ाया कयूं अथनि। ॿियो जेको सामान हुयो कुझु खयूं अथनि, कुझु खे भङो अथनि। ईअं करे फायरिंग कंदा त घर में जेके हुया ॿार बच्चा छोकिरा त सभु ज़मीनुनि ते निकितल हुआ, उन्हनि खे यरगमाल करे 2-3 मिंट उन्हनि खे दाबायो अथनि। तव्हां हितां लॾियो, असां तव्हांखे मारींदासीं, तव्हांजे सेठ खे मारींदासीं, इहे चई करे फायरिंग करे हलिया विया आहिनि। असांजो आला अमलदारनि खां मुतालबो आहे त हिते तालुके फैज़गंज में तमामु बदनामी वधी वई आहे। हिते आम शहरी सभु जेको आहे सो गैर महफ़ूज़ आहियूं ऐं SSP साहब तमामु हिकिड़ी सुठी साख रखंदड़ ऑफिसर आहे। हुनजो हिकिड़ो मिसाल आहे। असांजो SSP खैरपुर डॉक्टर समीला सुमर साहब खां मुतालबो आहे, सर प्लीज़ ख़ुदा अलाह खे हाज़िर नाज़िर सम्झी तव्हां असां वटि अचो, हिते ॾिसो जेको असां सां ज़ुल्म थिए थो पियो। रुगो असां न, पर जेको बि हितां जो आम सिविल सोसाइटी आहे, सभु माण्हू हिते गैर महफ़ूज़ आहिनि ऐं धमकियूं, मौत मार जूं भत्ता, हिते हिकिड़ो वॾो अंडरवर्ल्ड जी दुनिया लॻी पई आहे। केरु बि हिते एक्शन खणण लाइ तयारु कोन्हे को। 5 माण्हू आहिनि, हिकिड़ो कटब आहे जेको सॼे तालुके खे लुॾायूं वेठो आहे। सो असांजो IG DIG SSP खैरपुर साहब खां नोटिस गुज़ारिश आहे त नोटिस वठे ऐं इंसाफ़ राम कयो। इन में त 4 ॼणा हुया आया आहिनि सरज़मीन ते, प्लेटूं भॻियूं अथनि ऐं साईं कलर जूं बोरियूं टोड़ियूं अथनि, कुझु सामान ॿियो दवाऊं वग़ैरह खणी विया आहिनि। इन लाइ असांजो SSP साहब डॉक्टर समीला सुमरे साहब सां मुतालबो आहे त इन जी इंक्वायरी कई वञे ऐं इन जी हिकिड़ा ॾोहारी माण्हू आहिनि, पोइ हाणे इहा ख़बर न आहे त उन्हनि जो छा मक़सदु आहे, छा था चवणु चाहिनि। बाक़ी नाजाइज़ जी हद खां वधीक कई वई आहे। ॾोहारनि वीडियो ठाहियो आहे, प्लेटुनि जो ठाहियो अथनि, सामान जो ठाहियो अथनि, हिकिड़ा भञनि पिया, ॿिया वीडियो ठाहिनि पिया। सुबुह असां निकिरी था वञूं ॿनी ते, वयूं घर का पार कान हुई त ही जीअं आया 4 ॼणा हुया, शाख ते गाॾी बीहारियऊं, हथियार खणी आया, पोइ अची अॻु में हिन प्लेटुनि खे टोड़ियऊं, पोइ अची कलर खे लॻा आहिनि, ॿियो दवा पई, ज़िंक जूं थैलियूं पियूं उहे खणी विया आहिनि, धमकियूं ॾेई विया ॿारनि खे बि त असां तव्हांजा राति महिमान आहियूं, असां हिननि मूं कहिड़ो हिन Breaking news and analysis 24/7. This is Geo Rajpur TV.